मोरे जी पुलिस बेगुनाह शेरन के खंबे ज़ाती औताक ते विहारण जो रिवाज कायम करे छड़ियो है। मोरो पुलिस तरफा गोठ उर्स जरदारी में खानगी जेल ठाए गरीब गोठाणन के खंबे कैद में रखियो पियो वने। अवामी आवाज टीवी पारा खानगी जेल बाबत जान ते पहुंची पुलिस जा पोल पधरा करे वरता। पुलिस जी खानगी जेल में कैद अब्दुल लतीफ, यार मोहम्मद, गुलाम हुसैन नोधा ऐं ॿियनि ॿुधायो त पुलिस खे नाहक खणी आई आहे। हुननि चयो त हू मिसकीन ऐं पोरियो करे गुज़र सफ़र करे बचनि जो पेट पालींदा आहिनि, पर पुलिस खे नाहक खंबे कैद में रखियो आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त आज़ाद करे साणनि इंसाफ़ कयो वञे ऐं मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नालो छा अथई? अच्छा, हिते केरु खणी आयो अथई? केरु खणी आयो अथई? पुलिस खणी आई। छा में खणी आयो अथई? ख़बर अब नालो छा अथई बाबा? बाबा रफ़ी। इहो हिते छाजे लाइ महिमान आई या पुलिस खणी आई अथई? पुलिस खणी आई राति घरां। नालो छा अथई? रफ़ी। ठीकु आहे। अब किथां जी पुलिस ही? हिकिड़ो मिंट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।